अदा इंतहाई अफ़सोस सां ही वीडियो ठाहिणी पए थी त जेको केन शाह क़ौमी हीरोज़ जो शहर आहे, एमआरडी जे शहीदनि जो शहर आहे, ऐं ॿिया जेके क़ौमी किरदार उतां उभरिया, दिलेर अरड़ा पुट उतां निकिता, उन्हनि जो शहर आहे। 5 लख जी आबादी ते मुश्तमिल इहो शहर आहे। पर अफ़सोस हिन करप्ट सिस्टम में हिन सरकार उन शहर खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो आहे। उतां जे मासूम बचड़नि ऐं असांजी नियाणियुनि जे लाइ को बि पार्क न आहे। कागज़नि में फाइलनि में पार्क ठहिया, तबाह थिया, करप्शन थी वई, माण्हू अमेरिका विया, चूंडियल नुमाइंदा अयाशू करे मोटी आया, पर ज़मीन ते को बि वजूद न आहे पार्क जो। त मां मुतालबो थो कयां फौरी तौर ते केन शाह खे पार्क फराहम कयो वञे। असांजे बचड़नि खे, असांजी नियाणियुनि खे हक़ आहे त उहे बि कराची में जेके मुख़्तलिफ़ पार्क जुड़ियल आहिनि, जिते माण्हू शाम जे पहर में पंहिंजे बचड़नि सां गॾु तफ़री सांगे वञनि था, त केन शाह जी आवाम जो बि हक़ आहे उन्हनि खे हिकिड़ो जदीद फार्म ऐं पार्क फराहम कयो वञे त जीअं उहे पंहिंजे बचनि सां महज़ूज़ थी सघनि।